कई वन सीर में मंझ माणक मोती लाल जे मासो मिले मारो त पूजारा पुर थी बेटा जो बहुत शाह दुलती भटाई रहमतुल्लाह तआला अलैहि ज़ात बाबर का इरशाद फरमायो मोहब्बत रखी मन में रंगा रोया जन मोहब्बत मन में यानी अंदर में मोहब्बत रखी रंगा रोया जन यानी वो जो इबादत कई रोजा रखा नमाज पढ़ी खैर खैरात किया सदका किया मोहब्बत रखी मन में रंगा रोया जन तन जो सरासन अण तोड़े लगायो वो जो दिल में महबूब मदीने वाले शहंशाह जी मोहब्बत जो जरूर जेकर तोखे आहे त पोइ इहा थोरी इबादत अगर रबो त तुंहिंजी मक़बूल आहे मस्त पीरो पीरो शर्त मदीने वाले शहंशाह जी मोहब्बत आहे जे मोहब्बत सरकार जी आहे त पोइ असांजा टूटा टूटा सजदा बि मालिक ॾियारो क़बूल आहिनि बाक़ी जे मोहब्बत सरकार सां न आहे पोइ ॾिसो त शैतान मलाइकनि मुक़रबनि जो उस्ताद बणियो 6 लख वरिया साल उन इबादत कई पर उन जे बावजूद बि उन जी काई बि इबादत रब वटि मक़बूल न थी जॾहिं आयो हज़रत आदम अलैहिस्सलाम खे सजदे जी ॻाल्हि रब फरमायो त आदम खे सजदो कर आदम खे सजदो कर हुन जो मां हिन खे सजदो कीअं कयां मां बाहि जो ठहियल हे मिटीअ जो मां सजदो हिन खे कीअं कयां इनकार कयईं छा थियो वस्तकबर आला तकबर भी की इनकार भी की वकान मिनल काफिरीन काफिर मां थी वियो इनकारन मां थी वियो ऐं रब करीम जी क़यामत ताईं लानत जो तौर इची वियो क़यामत ताईं हर को ईअं चवंदो रहंदो ऐं चवे थो त शैतान तुंहिंजे मथां लानत आहे ॻाल्हि इहा न त हेॾा सजदा कयईं हेॾियूं निमाज़ूं पढ़ियईं जो मलाइकनि जो उस्ताद बि थियो पर हुन रुगो हिकिड़ी ॻाल्हि ॾाढे आदम खे सजदो न कयो त अलाह ताला हुन जी इबादत जी परवाह न कई हुनखे पंहिंजी इबादत कम न आई जे सरकार जे ॾाढे आदम अलैहिस्सलाम खे सजदो कया मलाइकनि सभिनी सजदा कया किताबनि जे अंदरि अचे थो त हुनखां पुछा कयो तव्हां छा ॾिठो हज़रत आदम खे तव्हां सजदो कयो मलाइकनि चयो असां ॾाढे आदम जे पुठीअ में सरकार जो नूर चमकंदे ॾिठोसीं असां ॾाढे आदम जे पेशानीअ नूर वांगुरु उन जी मरदी खे लिखनि था त ॾाढे आदम जा हे न बि ॿरंदा न बि ईअं नूर वांगुरु ईअं श्वा वांगुरु ॿरंदा सिंज वांगुरु एॾो सरकार जे नूर जो असर ॾाढे आदम जे पुठीअ में वार कयो पोइ सभिनी मलाइकनि चयो असां आदम खे न असां जेको सजदो कयो आहे मुस्तफा करीम जे नूर खे सजदो कयो आहे उहो शैतान खे उहो नूर नज़र न आयो मिटी नज़र आई उनजे करे हुन उहो सजदो न कयो त ॻाल्हि न ते आयासीं त महबूब जी मोहब्बत जेकॾहिं दिलि में आहे पोइ थोरी बि असांजी इबादत रब वटि क़बूल आहे त मालिक खे असांजी इबादत जी परवाह कोन्हे का उनखे पंहिंजे महबूब जी परवाह आहे उनजे मोहब्बत जी परवाह त छो जो रब करीम पंहिंजे महबूब खे पाण ठाहियो वरी आशिक बि ख़ुदि रब पाण थियुसि सुभान अल्लाह आशिक बि पाण थियुसि मुहिब बि पाण थियुसि हिनखे महबूब थी त मुंहिंजो महबूब आहे इहो मदीने जो साईं आहे वरी मदीने वारे साईं जे बचे जो जेकी अॼु हर महीने जी अल्हम्दुलिल्लाह हिन ॻोठ 11वां मंझंदि में यारी शरीफ़ असां मल्हाईंदा आहियूं त अल्हम्दुलिल्लाह उहो वरी आयो मदीने वारे साईं जो महबूब सुभान अल्लाह गौसे आज़म सुभान अल्लाह वो महबूब सुभानी आहे जो अल्लाह ताला कुरान शरीफ में फरमायो वअलमु अन्नल्लाह मअल मुत्तकीन ऐं तव्हां यकीन ॼाणियो त बेशक
हिसाब बावतात परहेज़गारनि सां गॾु आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। रब परहेज़गारनि सां गॾु आहे। अल्लाह फरमायो यकीन ॼाणो बेशक अल्लाह ताला हिसाब बावतात परहेज़गारनि मां मुराद अल्लाह जा कामिल वली आहे। उन वलियनि सां वलियनि खे जेकी ताक़त हूंदी आहे उहा रब करीम जी हूंदी आहे। हो जेको ॻाल्हाईंदा आहिनि त दुनिया खे ॾिसी न ॻाल्हाईंदा आहिनि, हो जेको ॻाल्हाईंदा आहिनि रब जी ताक़त ॾिसी ॻाल्हाईंदा आहिनि। उन्हनि जी ज़ुबान वलियनि जे कुन फयकून आहे। अहिड़े हिसाब सां असांजो मौज़ू आहे महबूब सुभाणे सैयदना हज़रत अब्दुल कादिर जीलानी बादशाह पीर जी यारहीं शरीफ़ जो त पोइ इन आयत ते उहा ॻाल्हि तव्हांखे मौज़ू ते ॿुधायां। महबूब सुभाणे सैयदना अब्दुल कादिर जीलानी बादशाह पीर दस्तगीर जा नंढड़ो आहे। अमर थी चयसि त पुट वञ न मस्जिद में पाड़े वारे सबक़ वठी आ न। सुभान अल्लाह। सबक़ वठी आ पुट। तो महबूब सुभाणे जा नंढड़ा साईं अचनि था पाड़े वारी मस्जिद में सबक़ पढ़ण जे लाइ। त साईं फरमाइनि था मां सां गॾु हिकिड़ो ओतिरो माण्हू आहे जेको मां सां गॾु आहे। मां घरां निकिरां थो मस्जिद ॾांहुं पहुचां थो त उहो मां सां गॾु आहे, मां सां गॾु हले थो। ॿाहिरि दरवाज़े ते बीहे थो, मां सबक़ वठां थो, सबक़ वठी फारिग थो थियां, ॿाहिरि बीठो आहे इंतज़ार तेसि ताईं। सुभान अल्लाह। वरी सबक़ खां फारिग थियां थो निकिरां थो त ॿाहिरि बीठो आहे। मूंखे चए थो साईं फारिग थियो हलूं, वरी मां सां गॾु थो अचे मुंहिंजे घर जे दरवाज़े ते चढ़ी थो। चए थो त ॿ टे ॾींहं गुज़रिया, मां पुछियोमांसि बाबा तूं आहीं केरु, मां तोखे सुञाणे बि नथो, मां सां गॾु हले थो घर खां वठी मस्जिद ताईं। वरी मां सबक़ थो पढ़ां, तूं वेहे थो इंतज़ार में ॿाहिरि एॾो टाइम बीहे थो। वरी मां सबक़ खां फारिग थियां थो, वरी मां सां गॾु मुंहिंजे घर जे दरवाज़े ते छॾे थो मूंखे आहीं केरु ॿुधाए नालो छा अथई? हुन चयो साईं मुंहिंजो नालो न पुछो, मूंखां पुछ न तूं केरु आहे? चई साईं ॿुधाए न। उहो तो चएसि त साईं मां इंसान न आहियां, मां रब करीम जो फ़रिश्तो आहियां। सुभान अल्लाह। मलाइक सवाल आहियां साईं, मांखे रब करीम ड्यूटी आई आहे त तूं हे मुंहिंजो दोस्त थींदो, तूं हिन सां गॾु वञ, हे सबक़ ॿुधाए, हिन सां गॾु वञ। गनमेन थी उते सबक़ वठी अची अब्दुल कादिर जीलानी को ॿाहिरि बि सबक़ खां फारिग थिए, वरी वापसि हिनखे घर चढ़ी आ। या अल्लाह जे वलियनि जी करामत आहे जो रब करीम सां गॾु आहे। हिकिड़ी हदीस कुदसी तोखे ॿुधायां, रब करीम फरमायो मन आदा ली वलियन फ़क़द आज़नतुहु बिल हर्ब। जेको मुंहिंजे कंहिं बि वलीअ सां बुग़्ज़ रखंदो, उन सां दुश्मनी कंदो, मुंहिंजे वलीअ सां दुश्मनी कंदो, दुश्मनीअ जो ऐलान कंदो त रब फरमायो फ़क़द आज़नतुहु बिल हर्ब। और इन सां वरी मां रब करीम पाण जंग जो ऐलान थो कयां। जेको मुंहिंजे वलीअ सां दुश्मनीअ जो ऐलान कंदो त मां रब उन सां जंग जो ऐलान थो कयां। अब ॿुधायो जंहिंसां रब जंग जो ऐलान करे बचंदो न साईं। इहो तूं असांजा दोस्त असां हुन ते ककुण था सहूं, हे जेके वली रब जा दोस्त रब ते कीअं था चई सघो? महबूब सुभाणे अब्दुल कादिर जीलानी बादशाह पीर जी ॾाढी यारहीं शरीफ़ आहे। सॼे ॻोठ खे जमायत खे नंढनि वॾनि खे असां हिन में यारहीं शरीफ़ में शिरकत थियल आहे दावत रखूं था त महिरबानी करे अॼु घरनि खे छॾियो। अॼु गिटियुनि में जेके बीठा हो ओताकुनि में वेठा हो, अॼु ओताकुनि में इहे सॼो महीनो वेहंदा आहियूं, पर अॼु ओताकुनि जे वेहण जो ॾींहुं न, अॼु मस्जिद शरीफ़ जे वेहण जो ॾींहुं आहे। ओताकुनि में कचारियूं ड्राड़ दुश असांजी आदत हणंदा आहियूं, पर अॼु ड्राड़ दुश न, अॼु ओताक जी कचारी न, अॼु रब करीम जे पाक बेत ॾांहुं अचो। सुभान अल्लाह। मां हिकिड़ी हदीस ॿुधी हिकिड़े बुज़ुर्ग मुफ्ती साहब खां, फरमाए पियो त इब्न माजा जी हदीस पाक आहे त जेको मस्जिद शरीफ़ ॾांहुं अचे थो रब करीम जे पाक बेत ॾांहुं, त मस्जिद जे दरवाज़े ते जॾहिं अचे थो त उते मस्जिद जे दरवाज़े ते रब करीम जा फ़रिश्ता बीठा। सुभान अल्लाह। इंसान ख़तादार गुनाहगार असांजे मथां गुनाह जा अंबार बीठा आहिनि, पोइ उहो गुनाहगार माण्हू पंहिंजा गुनाह खणी मस्जिद में कीअं ईंदो?
तो अल्लाह ताला मलाइकन खे फरमाए तो तेन जा गुनाह खणी बाहर दरवाजे ते बीहो यो बंदो जॾहिं अंदर मस्जिद में वञे तेन जे मथा को गुनाह न हुजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह पाक साफ़ थी पोइ वञे जॾहिं बंदो मस्जिद में ईंदो आहे बानो गुनाह जा ॿार मलाइकन वटि अंदर पाक साफ़ थी ईंदो तकरीर ॿुधंदो नातियूं ॿुधंदो सरकार जो शान ॿुधंदो महबूब सुभाणे जो शान ॿुधंदो आखिर में दुआ थींदी ये झोली जेकी खाली खणी आयो खुदा जो कसम रहमत सां झोली मारामार भरे को वठंदो या झोली जेकी खाली खणी आयो यो भरे तां रब जे रहमत मां भरे को वठंदो अदा पोइ जॾहिं वापसि दुआ ख़ैर थींदी जॾहिं वापसि तूं असां मोटंदासीं त अल्लाह ताला जा फरिश्ता जेकी खणियूं बीठा आहिनि उहे जेको आहे गुज़रंदा कनि भला हिन जे मथां इहे वरी सारा गुनाह रखो रब फरमाए थो न हाणे मुंहिंजो शान न आहे वरी गुनाह हिन जे मथां न इहो वियो मस्जिद ॾांहुं जलसो ॿुधई निमाज़ पढ़ी दुआ घुरी हाणे इन जो जेको बि गुनाह आहिनि सभु रब करीम मां माफ़ करे छॾियामांसि सभु गुनाह रब करीम असांजा ईअं चयो गफ़ूर रहीम आहे पंहिंजे प्यारनि जे सदिके सरकार जे सदिके असांजा गुनाह माफ़ करे छॾींदो आहे सुभान अल्लाह ये प्रोग्राम के ॿुधाईंदे वरी बि ॻोठ वारनि खे भाइरनि खे गुज़ारिश थो कयां त जल्द अज जल्द महिरबानी करे प्रोग्राम शुरू थी चुको आहे इंशाअल्लाह मुख़्तसिर टाइम जे अंदर हे प्रोग्राम पंहिंजे अख़्तिताम ते पहुचंदो सभिनी ॻोठ वारनि खे मुस्लमाननि भाइरनि खे हिन अज़ीम शान रहमत अज़मत वारे हिन यारी शरीफ़ में शिरकत जे लाइ दावत रखां थो त महिरबानी करे जिते बि आयो अल्लाह साईं जे घर में वॾी थधड़ी हवा बि हले थी इंशाअल्लाह हीअ रहमत बि रब जी हले थी त उहा रहमत वारी रहमत बि हले थी इंशाअल्लाह बेड़ा पार थींदा सभिनी जा महिरबानी करे जल्द अज जल्द अचो त असां पंहिंजे महिमान नाथवाननि खे दावत ॾियूं असांजो हाफ़िज़ मुज़फ़र जेको उहो त वेचारो जो वॾो घर वेठो आहे जो अञा घर वेठो आहे वेठो बि घर आहे बि घर निमाज़ ते वेचारो कोन आयो अलहमदुलिल्लाह का तकलीफ़ अथसि अल्लाह साईं हुनखे बि ख़ुशि कंदो हाफ़िज़ मुज़फ़र खे बि गुज़ारिश आहे त जल्दी जल्दी मस्जिद ॾांहुं अचे पंहिंजी हिकिड़ी नात जो वारो वठे हाफ़िज़ मुज़फ़र ऐं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे जल्दी पहुची वञो तिलावत कलाम पाक जे सादत हासिल करण जे लाइ मोहतरम जनाब हाफ़िज़ शफ़ीक़ अहमद अबड़ो कासमी साहब खे गुज़ारिश कंदुसि त उहो अचे रब करीम जी पाक मुक़द्दस किताब क़ुरान मजीद फुरक़ान हमीद मां तव्हां असांखे तिलावत कलाम पाक ॿुधाए हाफ़िज़ शफ़ीक़ अबड़ो नारे जो जवाब नारे तकबीर बुलंद आवाज़ सां नारे रिसालत नारे रिसालत नारे तहक़ीक़ नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत मदवानत वारो महीनो अचण वारो आहे सरकार जी आमद आका जी आमद